नाज़िम बे पास अफ़सोसनाक ख़बर वां शेयर कंदासीं त नाले वारो शाइर अली मोहम्मद उडेराई फोत थी वियो आहे। आम ख़बर बाबति नाज़िम वाक़िया अपडेट कंदा पिया हलूं। अफ़सोसनाक ख़बर आहे अली मोहम्मद उडेराई शाइर जेको आहे उहो फौत लाॾाणो करे वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा पिया हलूं। नाज़िन अफ़सोसनाक ख़बर आहे अली मोहम्मद उडेराई शाइर लाॾाणो करे वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर नाज़िन असां शेयर कंदा पिया हलूं। शाइर नाले वारो क़ौमी अवामी शाइर अली मोहम्मद उडेराई लाॾाणो करे वियो आहे। नाले वारो अवामी शाइर अली मोहम्मद उडेराई लाॾाणो करे वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर नाज़िन असां शेयर कंदा पिया हलूं। नाले वारो अवामी शाइर अली मोहम्मद उडेराई काफ़ी अरसो बीमार रहण बैदि लाॾाणो करे वियो आहे। आम ख़बर आहे नाज़िन असां शेयर कंदा पिया हलूं। अफ़सोसनाक ख़बर आहे अली मोहम्मद उडेराई घणे अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते पियल ऐं बीमारी सां छेड़ींदो रहियो, जेको हिन वक़्तु साह जो सॻो टुटण सबबि लाॾाणो करे वियो आहे। नाले वारो अवामी शाइर अली मोहम्मद उडेराई लाॾाणो करे वियो आहे। नाज़िन असां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा पिया हलूं। सिंध जो नाले वारो अवामी शाइर अली मोहम्मद उडेराई कुझु अरसो बीमार रहण बैदि लाॾाणो करे वियो आहे। अली मोहम्मद उडेराई घणे अरसे खां बीमारी सां झेड़ींदो रहियो ऐं हिन वक़्तु संदसि साह जो सॻो टुटी पियो आहे। नाले वारो अवामी शाइर अली मोहम्मद उडेराई लाॾाणो करे वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़िम असां शेयर कंदा पिया हलूं। अली मोहम्मद उडेराई घणे अरसे खां बीमार पियल हुयो ऐं हिन वक़्तु संदसि साह जो सॻो टुटी पियो आहे। अली मोहम्मद उडेराई जी जनाज़े नमाज़ अॼु सुबुह जो 11 वॻे घारे शहर में अदा कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ नाज़िम असां शेयर कंदा पिया हलूं। नाले वारो अवामी शाइर अली मोहम्मद उडेराई लाॾाणो करे वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं ठटे मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बुरई खां। जी महबूब बुरई, छा तफ़सील आहे? जी सिंध जो मशहूर केसरी दुनिया जो शाइर अली मोहम्मद उडेराई रात देर सां अॼु फजर महिल लाॾाणो करे वियो। उनजो साह जो सॻो नेठि टुटी पियो। गुज़िरियल 23 सालनि खां वठी फालज जहिड़े ख़तरनाक बीमारी सां उहो झेड़ींदड़ रहियो। शाइर अली मोहम्मद उडेराई मुख़्तलिफ़ वक़्तुनि ते तमामु घणी शाइरी कई ऐं उनजी शाइरी जेका आहे सिंध जे नाले वारनि वॾनि जेके फ़नकार आहिनि उनजी शाइरी खे ॻायो आहे, जंहिंमें फौज़िया सूमरो आहे, उन सां गॾु जलाल चांडियो, शमन मीराली, सरमत सिंधी, सुरिया सूमरो समेत केतिरनि ई फ़नकारनि संदसि शाइरी खे ॻाए खेसि मञता ॾियारी ऐं उन सां गॾोगॾु फौज़िया सूमरो अली मोहम्मद उडेराई जी मुंहिंजी मुरे खां पोइ मिठा मुंहिंजूं ॻाल्हियूं सारींदे ॻाए खेसि शहर जे बुलंदियुनि ताईं पहुचायो। अली मोहम्मद उडेराई केतिरे अरसे खां वठी बीमारी सां झेड़े रहियो हो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुनजे मीडिया ते ख़बरूं बि ईंदियूं रहियूं, पर हुनजी कंहिं बि सार न लधी। उहो पंहिंजे घर में घर जो कमाईंदड़ अकेलो फर्द हो, छाकाणि जो संदसि मासूम 6 मासूम ॿारड़ा आहिनि, हिकु बेवा पोयरनि में चढ़ी वियो आहे ऐं अॼु जेका आहे मंझंदि जो संदसि तदबीर वारियूं रस्मूं जेके आहिनि घारे शहर में अदा कयूं वेंदियूं। अली मोहम्मद उडेराई जे विछोड़े ते अदबी हल्कनि में तमामु जेका आहे सोग वारी सूरताल आहे। सिंधी अदबी संगत जे मरकज़ी अॻवान रमज़ान मेमन ऐं ॿियनि पारां जेका आहे अॼु 3 ॾींहंनि लाइ सोग जो पिणु ऐलान कयो वियो आहे। सिंध जो मशहूर केसरी दुनिया जो शाइर अली मोहम्मद उडेराई नेठि मुसलसल बीमारी सां झेड़ीअण खां पोइ उनजी साह जो सॻो टुटी पियो ऐं उहो हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। उनजा जेके पुरस्तार आहिनि उन्हनि में तमामु घणी जेको आहे ग़म ऐं ॾुख वारी लहर छायल आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सॼी सिंध में हुनजा तमामु घणा पुरस्कार रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु पंहिंजे नाज़िम खे ॿुधाईंदा हलूं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं सियासी माहौल ठहंदो त सियासी जेके शख़्सियतूं आहिनि उहे बि हिन वटि पहुची हिन खां जेके शाइरी लिखाईंदियूं हुयूं ऐं उहे पंहिंजी इलेक्शनी जेके माहौल में बि उनजी शाइरी जेका आहे जेका तरतीब ॾेई इलेक्शन जो माहौल बचाईंदो हो। पर अफ़सोस वारी सूरताल आहे जो अॼु अली मोहम्मद उडेराई काफ़ी अरसे खां वठी फालिज जहिड़ी बीमारी में मुब्तला रहियो। सिंध हुकूमत समेत सियासी धुरियुनि में उनजी सार न लधी ऐं नेठि उहो अॼु विछड़ी वियो। जी वॾी महिरबानी महबूब बुरई अपडेट करण लाइ।